पंजाब जे तरफ़ां कुझु ॻाल्हियूं ॻाल्हाई हुयूं आहिनि जेके जॾहिं ताईं असीं उन्हनि जा वीचार वकार मेमन सहाफ़ी मुख्तकार मोहम्मद याकूब सां गॾिजी रूरल हेल्थ सेंटर जोरजमानी जो दौरो कयो। उन दौरो कयो ऐं जेके अंदरि कहिड़ी रूमनि अंदरि दाख़िल थी वो वीडियो लाइव हलाई जिते पेशेंट वेठा हुआ वो नियाणियूं असांजी वेठियूं हुयूं, भेणूं हमड़ियूं वेठियूं हुयूं जेके उन गैर मयारी हालत में वेठियूं हुयूं उन डायरेक्ट लाइव हलाई। अने ते असीं इन ॻाल्हि ते सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं ऐं उन खां पोइ वकार जेको सो गॾिजी मुख़्तलिफ़ दौरा करे पोइ मस्टरोल खयों ऐं मस्टरोल खणण खां पोइ TSP शाहबंदर मोहम्मद असलम शीदी साहब जिन उनखे मस्टरोल खणण खां रोकियो ऐं उन ते कटे कलामी थी ऐं कुझु गर्मी वारो माहौल थियो। उन खां पोइ जेको मुख़्तलिफ़ नमूने सां सोशल मीडिया जो सहारो वठी वकार सहाफ़ी वकार अहमद मेमन जेको सो सोशल मीडिया जो सहारो वठी TSP मोहम्मद असलम शीदी खे धमकियूं ॾिनियूं ऐं कातिलाना हमलनि जूं धमकियूं ॾिनियूं ऐं घटि उन्हनि जे लाइ असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। ऐं उन खां पोइ जॾहिं त असांखे ख़बर पई त असां CS RSC जोरजमानी उन सां बि असांजी मुलाक़ात थी, मुख्तकार कुंभार साहब सां बि असांजी मुलाक़ात थी ऐं उन्हनि जो अलहमदुलिल्लाह ठा थी वियो आहे ऐं उनजे बावजूद बि वकार TSP शाहबंदर वकार मेमन जेको सो मुख़्तलिफ़ नमूननि सां TSP शाहबंदर मोहम्मद असलम शीदी खे फ़ोननि जे ज़रिए ऐं सोशल मीडिया जे ज़रिए मुख़्तलिफ़ नमूननि सां धमकियूं ॾिए थो। असीं सख़्तु लफ़्ज़नि में उन्हनि जी मज़म्मत था कयूं ऐं असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे इन्हनि ॻाल्हि जो संजीदगी सां नतीजो अचे न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वञे। असीं उन्हनि जा वीचार वधाईंदासीं।